त करे लायो चेटीचंड जी तैयारी। सभी पूरी तरीक़े सां चेटीचंड पर्व कीअं मल्हाइबो, कॾहिं मल्हाइबो, कंहिं तरीक़े सां छा छा कार्यक्रम आयोजित थींदा, सभिनि जी तैयारी करे लायो। छोकी हाणे समय बिल्कुलु कान बचियो आहे। असां सिंधी समाज जो सभिनि खां वॾो पर्व भॻवान झूलेलाल जो जन्म दिवस चेटीचंड पर्व बिल्कुलु सभिनि जे क़रीब आहे ऐं पंहिंजे पंहिंजे शहर में हिन जी घणी तैयारी थी चुकियूं आहिनि। ऐं असांजो जेको सिंधी चैनल आहे सिंधी नॉलेज, हिन ते बि पूरे देश भर में किथे किथे चेटीचंड जा कार्यक्रम आयोजित थींदा, सभिनि जी झलकियूं ॾेखारींदुसि। अगरि तव्हांजे शहर में कोई तैयारी हले पई त मूंखे जानकारी ॾियो, मूंखे उन जी सूचना ॾियो। ऐं हिन सां गॾु ई जेका चेटीचंड जा कार्यक्रम थींदा उहा बि तव्हां मूंखे वीडियो मोकिलियो, मां ॾेखारींदुसि पंहिंजे चैनल ते। ऐं हिन सां गॾु ई चेटीचंड पर्व ते तव्हां पंहिंजो शुभकामना संदेश बि मूंखे मोकिले था सघो वीडियो में, त हुनखे बि मां पंहिंजे चैनल ते ॾेखारींदुसि। इन सभिनि ॻाल्हियुनि लाइ तव्हां जुड़ियल रहियो मूंसां गॾु। संपर्क जेको मुंहिंजो नंबर ॾिनल आहे हिन ते मूंखे कॉन्टेक्ट करो ऐं तव्हां हिन नंबर ते व्हाट्सअप बि मोकिले था सघो ऐं हिन वीडियो खे ॿियनि माण्हुनि ताणी बि पहुचायो ताकी सिंधियत जी ही मुहिम हर सिंधी परिवार ताणी पहुचे। सिंधी नॉलेज जेको ही चैनल आहे हीअ हर के उमिरि लाइ आहे, पूरे सिंधी समाज लाइ आहे, हिकु लाइ कान्हे, सभिनि लाइ। हिन करे हर कंहिंखे ताणी ही सिंधी चैनल पहुचणो घुरिजे। ऐं हिन सिंधी चैनल में बि घणी शयूं ॾिसण लाइ मिलंदियूं। तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करिजो, लाइक करिजो, कमेंट करिजो ऐं ॿियनि ताणी पहुचाइण लाइ शेयर करिजो। त जुड़ियल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसराणी सां गॾु सिंधी नॉलेज।